अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, पिंडी पुलिस शेख रशीद के हफ़्ते अंदर पेश करे न त FIR थींदी। लाहौर हाई कोर्ट हुकुम ॾेई छॾियो। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी पुलिस के वार्निंग ॾिनी आहे त शेख रशीद जल्द बाज़ियाब न थियो त पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾींदासीं। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच जे जस्टिस सदाकत अली ख़ान शेख रशीद ऐं संदसि ॿिनि मुलाज़िमनि जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। शेख रशीद जे वकील अब्दुल रज़ाक चयो त शेख रशीद सां गॾु अॻुवा कयल ॿ मुगवी शेख शाकिर ऐं शेख इमरान वापसि अची चुका आहिनि। जस्टिस सदाकत सुवाल कयो त मुगवी कहिड़ो बयानु ॾिनो आहे। वकील चयो त मुंहिंजी ॿिन्ही सां मुलाक़ात न थी सघी आहे। अदालत RPO रावलपिंडी खां सुवाल कयो त शेख रशीद किथे आहे। RPO इस्तदा कई त 2 हफ़्तनि जी मोहलत ॾियो त जीअं शेख रशीद खे ट्रेस करे सघूं। अदालत चयो त मामिलो सीरियस आहे, एॾो वक़्तु नथा ॾेई सघूं। जस्टिस सदाकत अली ख़ान चयो त शेख रशीद जल्द बाज़ियाब न थियो त पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾींदासीं। शेख रशीद जे वकील चयो त पुलिस ऑफिसरनि शेख रशीद खे बहरिया टाउन मां अगवा कयो वियो।